जी सखर IB यूनिवर्सिटी में 12हों कन्वेंशन मुनक़िद किया वियो आहे, जिन मेहमान ख़ास सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह हुयो। अचो हिते जेके पोस्ट ग्रेजुएट अंडर ग्रेजुएट तोड़े डॉक्टरेट जूं डिग्रियूं हासिल कंदड़ शागिर्दनि शागिर्दाणियूं आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। उन्हनि सां गॾु उनजा जेके पेरेंट्स आहिनि उन्हनि सां भी ॻाल्हि ॿोल कयूं त हू छा पिया चवनि। मैंने BS मीडिया एंड कम्युनिकेशन में गोल्ड मेडल है और अच्छा लग रहा है, बहुत इतनी मेहनत करके खुशी हो रही है कि गोल्ड मेडल मिल गया फाइनली। मेरे मार्केटिंग मुझे फर्दर परस्यू करनी है और मास्टर्स इन मार्केटिंग इंशाल्लाह अब्रॉड कोई मास्टर्स परस्यू करना है मार्केटिंग में। थैंक यू सो मच। मीडिया एंड कम्युनिकेशन में आऊँ फर्स्ट गोल्ड मेडल खड़े हुए हैं एंड नेक्स्ट तक लिए खुशी थी है एंड आई एम रियली थैंकफुल टू माय टीचर्स एंड देयर एफर्ट्स। थैंक यू सो मच ऑल ऑफ देम। मां वञणु चाहियां थी, आई एम गोइंग फॉर डिजिटल मार्केटिंग एंड उन में ही डिग्री परस्यू करणु चाहियां थी फर्दर एंड फर्दर स्टडीज़ कंटिन्यू करणु चाहियां थी। बहुत खुशी हो रही है, एक्सपेक्ट नहीं किया था लेकिन मिल गया। मेहनत की है उस हिसाब से नहीं कि जिस हिसाब से करना चाह रही थी। मुंहिंजी जेकी डिग्री आहे वो बैचलर ऑफ कंप्यूटर साइंस में आहे एंड आई वुड थैंक यू सिंध गवर्नमेंट फॉर प्रोवाइडिंग अस अ स्कॉलरशिप एंड अपॉर्चुनिटी टू enhance our skills and pursue our careers in it. ऐं ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे एंड आई विल गिव द क्रेडिट टू ऑल माय फैकल्टी मेंबर्स एंड माय पेरेंट्स। मां जेकी डिग्री कई आहे उहा BEd में कई आहे, बैचलर्स ऑफ एजुकेशन। ऐं मां इलाही सुठो फील थिए थो त एॾी 4 सालनि जी महिनत असांखे उनजो रंग मिलियो आहे ऐं उनजो असांखे ब्रॉन्ज मेडल मिलियो आहे ऐं मां इन जो शुक्रिया कंदमि पंहिंजी फैकल्टी खे, पंहिंजे पेरेंट्स खे ऐं IBA खे, त उन्हनि मूंखे स्कॉलरशिप ॾिनी हुई मेरिट ते। ख़ुशी त एतिरी आहे असांजी फस्ट न्याणी आहे जेका असांजे घर खां ॿाहिरि निकिती, जो असांखे पढ़ण लाइ। पहिरियों त ॾाढो सोचियोसीं त भई नंढी असांजी कीअं कंदी, कीअं मेंटेन करे सघंदी न करे सघंदी, पर ॾिनी मुक़ाम ते पहुची करे असांखे ॾाढी ख़ुशी थिए थी जो असांजी न्याणी असांजे प्राउड ऑफ बाक़ाइदे असांजे नालो रोशन कई ऐं अवार्ड मिलियो ऐं उन पंहिंजी महिनत पूरी सां इन असांजे घर जो नालो रोशन कयो आहे। फीलिंग वेरी ब्लेस्ड, स्पेशली मुझी मम्मी जी अखियुनि में तव्हां ॻोढ़ा ॾिसी सम्झी सघो था हाउ इमोशनल शी इज़ एंड like making her proud is something that I always wanted. Thank you so much to God to all my family. फिलहाल तो जॉब कयां थी, मास्टर्स लाइ ॿाहिरि वञणु चाहियां थी। इंशाल्लाह मां सभु कंदमि छो त मुंहिंजी फैमिली ॾाढी सपोर्टिव आहे। थैंक्स टू देम। मुंहिंजी बैचलर्स ऑफ एजुकेशन जी डिग्री आहे, मां IB में कई आहे। हाणे मां लम्स में पढ़ंदी आहियां, MPhil मास्टर्स ऑफ फिलोसफी में एंड मुझे गोल्ड मेडल जी 50% हक़दार मुंहिंजी बेस्ट फ्रेंड आहे, रिफ़त मुंहिंजी बेस्ट फ्रेंड आहे। बिकॉज शी ऑलवेज यूज़ टू पुश मी फॉर असाइनमेंट्स, फॉर डेडलाइंस एंड फॉर एवरीथिंग। वी यूज़ टू पुश एवरीथिंग टू like complete all of our tasks। जी गरज मेहनत नतीजा। गोल्ड मेडल समझे कि हमारे पास ही आया है, गोल्ड मेडल 50-50 है हमारा, इसको मिला है, ये सेम मिला है। हमारे पेरेंट्स भी ना बिल्कुल सेम ही है, तो वी आर लाइक सिस्टर्स। सभिनी खां पहिरियां त मां शुक्रगुज़ार आहियां अल्लाह पाक जी ज़ात जो, उन खां पोइ पंहिंजे पेरेंट्स ऐं पंहिंजे वर्दी टीचर्स जो जंहिं असांखे हिन क़ाबिल बणायो, जो अॼु मां 3.55 हिकिड़ी मेरिटोरियस CGPA सां सखर IB यूनिवर्सिटी वन ऑफ द प्रेस्टिजियस इंस्टीट्यूट मां ग्रेजुएट थियां थो। ऐं असांजी थ्रू आउट जर्नी 4 ईयर्स जी जेका महिनत हुई, असां हिन में कंसिस्टेंसी ऐं डेडिकेशन सां कमु कयोसीं ऐं अॼु असां इलाही ख़ुशि आहियूं। ऐं फ्यूचर प्लानिंग इहा ई आहे जो इंशाअल्लाह ताला जल्दी पाकिस्तान जे सिविल सर्विसिस में अची पाकिस्तान खे सर्व कंदासीं, पंहिंजी सिंध खे सर्व कंदासीं। ज़बरदस्त फील थिए पई, छा आहे जो पंहिंजी महिनत कई अथनि, हर चीज़ आहे महिनत सां ई त हर चीज़ थींदी आहे। अच्छा, छा उन्हनि पेरेंट्स जे लाइ छा पैगाम आहे जेके पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ाइण खां अवॉइड कंदा आहिनि? उन्हनि लाइ असांजो इहो ई आहे त उहे जेके न पंहिंजो पढ़नि, महिनत कनि, अॻे अचनि। अॼुकल्ह दौरु जेको आहे उहो न आहे, दौरु आहे अॻे वधण जो, जेसिताईं अॻे वधंदो त हर चीज़ थी वेंदो। मुंहिंजी भाउ डिग्री हासिल कई आहे, असां पंहिंजे भाउ लाइ बुके वठी आया आहियूं, तमामु ॾाढो ख़ुशि आहियूं, थोरा इमोशनल बि आहियूं त पहिरियों दफ़ो असांजी फैमिली में पहिरियों दफ़ो असांजी भाउ ग्रेजुएशन थियो आहे। ॾाढी ख़ुशि आहियां मां। बाबा जन अम्मा जन जी 4 साल जी महिनत, उन्हनि जी अनथक महिनत, सुबुह जो तव्हांजे लाइ जेको आहे फूड रेडी थिए थो, तव्हांजे लाइ पेरेंट्स तव्हांखे हर कंहिं छॾनि था ऐं तव्हां जॾहिं हिन जॻह ते अचो था, वेन यू सी कि फ्यूचर इज़ वेटिंग फॉर यू ऐं तव्हांखे बि अॻे अहिड़ी लाइफ नज़र ईंदी, पोइ तव्हांखे रियलाइज़ हूंदो लाइक पेरेंट्स जी सक्सेस असां खां वधीक जेको आहे सो अहमियत रखे थी। सो फॉर देम कंग्रेचुलेशन बाबा एंड थैंक यू सो मच बाबा। सर मुझो सर हिकिड़ो ई एम आहे टू सर्व द पीपल इन PSP इंशाल्लाह। अल्हम्दुलिल्लाह मैं गोल्ड मेडलिस्ट हूँ, फर्स्ट पोजीशन है अपने बैच की। तो ये तो सबसे पहले अल्लाह का शुक्र अदा करती हूँ, फिर सेकंड मेरी फैमिली, मेरे पेरेंट्स, मेरे भाई, इन सब की बहुत सपोर्ट थी। मेरी यूनिवर्सिटी की काफ़ी ज़्यादा अच्छी थी, मतलब इनकी कोशिश, इनकी हमारे सपोर्ट हम इतना आगे बढ़ाने के लिए, तो बस इन सब के लिए शुक्रिया। तालीम मैदान में बेहतरीन कारकर्दगी ॾेखारंदड़ शागिर्दनि शागिर्दाणियुनि खे गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्राउन मेडल्स तोड़े
जेके डिग्रीज़ आहिनि उहे ॾिनियूं वयूं आहिनि ऐं डिग्रियूं हासिलु कंदड़ जेके शागिर्द आहिनि शागिर्दियूं आहिनि उहे तमामु घणा ख़ुशि आहिनि। इन सां गॾु जेका तमामु घणी ख़ुशी जो इज़हार आहे उन्हनि जे पेरेंट्स तरफ़ां कयो वियो आहे। वॾी तादाद में उन जा पेरेंट्स हिते मौजूदु आहिनि जेके पंहिंजे औलाद खे पंहिंजे नियाणियुनि खे डिग्रियूं मिलण ते तमामु घणा ख़ुशि आहिनि, जिन तरफ़ां ख़ुशी जो इज़हार बि बाक़ाइदा कयो वियो आहे। काफ़ी पेरेंट्स जे त अखियुनि मां ख़ुशीअ में ॻोढ़ा बि निकिरी विया आहिनि। शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि जो चवणु आहे त हू तालीमी मैदान में कामयाबी हासिलु करण खां पोइ पंहिंजे मुल्क जे लाइ, पंहिंजे सिंध जे लाइ, पंहिंजे मारूड़नि जे लाइ जेको आहे अञा वधीक महिनत करे उन्हनि जे लाइ कुझु करणु चाहिनि पिया। कैमरामैन हयात खोखर सां गॾु फारूक सुमरो, टाइम न्यूज़, सखर।